अस्सलाम वालेकुम दोस्तों, दौलाब ड्रामे जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो ऐं ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी जी तरफ़। दोस्तों असांजो जंहिं शइ जो इंतज़ारु हो उहो अची चुको आहे। दौलाब ड्रामे जी प्रोमो अची चुको आहे। हाणे असांखे पूरी पक आहे त दौलाब ड्रामो 21 अक्टूबर ते हलायो वेंदो, यानी सूमर जे ॾींहुं राति जो 7 वॻे। इन में का भी शक न आहे, इहा पूरी पक आहे। तो तव्हां इहो सम्झी छॾिजो त अगरि ड्रामे जो प्रोमो आयो त पोइ ड्रामो ज़रूरु हलायो वेंदो, अगरि जेकॾहिं न आयो त पोइ कोन हलायो वेंदो। इन ड्रामे जी प्रोमो अची चुकी आहे। दौलाब ड्रामे खे 21 अक्टूबर ते हलायो वेंदो, यानी सूमर जे ॾींहुं हलायो वेंदो। इन जी प्रोमो अची चुकी आहे। दोस्तों तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तव्हांखे बाक़ी 2-3 ॾींहं इंतज़ारु करिणो पवंदो। इंशाल्लाह सूमर जे ॾींहुं ताईं तव्हां वटि ड्रामो अची वेंदो। तो एतिरा ॾींहं इंतज़ारु करे रहिया आहियो, तव्हांखां इहे 2 ॾींहं बि इंतज़ारु करणा ई पवंदा। हाणे तमामु जल्द तव्हां वटि ही ड्रामो पुॼण वारो आहे 21 तारीख़ ते। तो दौलाब ड्रामे जो ज़बरदस्त कहाणी आहे ऐं ज़बरदस्त अपडेट आहे। तो दौलाब ड्रामे जा 2 स्पेल मुकमिल थी चुका आहिनि तमामु तेज़ी सां, ऐं 3 स्पेल जी तयारी हली रही आहे मथे महीने जी 3 तारीख़ ते। अगरि जंहिं भाउ खे बि एड थियणो आहे त पोइ डायरेक्टर सां राब्तो करे तव्हांखे हू एड करे वठंदा। इंशाल्लाह इन में तव्हां मशहूर भी थी सघो था ऐं तव्हांजी वास्तो भी थी वेंदो। तो दौलाब ड्रामो जेकॾहिं आयो 21 तारीख़ ते इंशाल्लाह अची वेंदो। प्रोमो अची चुकी आहे। इहो ड्रामो सभिनी ड्रामनि खे धके छॾींदो। तव्हां ॾिसंदो त तो असांखे शक आहे त जेकॾहिं दौलाब ड्रामो आयो त चंड ग्रहण ड्रामो उन खां पहिरियां ख़तमु थी वेंदो, ऐं ॿिए पासे जहांगीर ड्रामे खे सफ़ा धके छॾींदो ऐं हवेली ड्रामे खे थोरो घणो नुक़सान भी ॾींदो। तो तव्हांखे ख़बर आहे त हवेली ड्रामो ज़बरदस्त आहे, उन जे करे उनखे थोरो नुक़सान ॾींदो, उनखे एतिरो नुक़सान न ॾींदो। जहांगीर ड्रामो खे घणो धके छॾींदो। दौलाब ड्रामो अहिड़ो ज़बरदस्त आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।